सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस कीनिया में क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ के केस जो पाणमरादो नोटिस वरतो। अरशद शरीफ जो अज ही केस दाखिल करण ऐं फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट पेश करण जो हुकुम। अरशद शरीफ की मेडिकल रिपोर्ट गैर तसली बख्श करार। चीफ जस्टिस की सरबराही में 5 रुकनी बेंच पाणमरादे नोटिस ते ॿुधणी कई। परॾेही घरू ऐं इतलात खातन जा सेक्रेटरीज़ अदालत में पेश थिया। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त पाकिस्तान में अरशद शरीफ जो केस दाखिल ही नाहे थियो। जांच कीअं थींदी? फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट अॼु ई जमा कराई वञे। अदालत पाणमरादे नोटिस ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अरशद शरीफ क़त्ल केस ते सुप्रीम कोर्ट पारां वरतल पाणमरादे नोटिस की आजा करे छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त अरशद शरीफ के क़त्ल केस की जांच लाइ अॻु ई चीफ जस्टिस के ख़त लिखी चुको आहियां। क़त्ल केस की जांच लाइ अदालत सां सहकार कंदासीं। NRO 1 क़ौम के महांगो पियो। NRO 2 1 खां भी वधीक शर्मनाक है। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त ॿिनि खानदाननि जे साथियुनि जी फुलुट 10 सालनि दौरान मुल्क जो कर्ज वधायो। 1100 अरब रुपयनि जी करप्शन केसेस में हुननि खे छूट ॾिनी पई वञे, जंहिंजो मतिलब ॾींहं ॾिठे जो धाड़ो आहे। सुप्रीम कोर्ट तोहिन इलेक्शन कमीशन केस में इलेक्शन कमीशन के कार्रवाई जारी रखण की इजाजत ॾेई छॾी। अदालत इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जी तोहिन इलेक्शन कमीशन बाबत दरख़्वास्तूं उकलाए छॾियूं। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन के हतमी फैसले खां रोकियो आहे, कार्रवाई जारी रखे। हाई कोर्ट्स लाॻापियल केस बाबत दरख़्वास्त ते जल्द फैसला ॿुधाइनि। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जो दायरो वधायो वियो। एंटी करप्शन ओशरो फिरोज मां वधीक गिरफ़्तारियुनि लाइ लिस्टियूं तयार करे वरितियूं। नेब ऐं FI ज़ियालंजार शाहब मल्हा मिठाणी टाउन कमेटी के अॻूणे चेयरमैन मोहम्मद बख्श चांडियो जे असासनि जी छंडछाण शुरू करे छॾी। परॾे फरार थियल DC तशफीन आलम ऐं ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं बि तेज़। केस में गिरफ़्तार जवाबदार सखर जी अदालत में पेश। 9 डिसंबर ताईं रिमांड ते एंटी करप्शन हवाले। नौशरो फिरोज में मोटरवे की जमीन लाइ आयल पैसा हड़प कंदड़ कामरनि ठेकेदारनि जा नाला साम्हूं अची विया। एंटी करप्शन पारां दाख़िल कयल FIR में अॻूणो DC तशफीन आलम, मुख्तियारकार शफीक सुमरो, मुख्तियारकार न्याज अली, PA अजीज अंसारी, क्लर्क गफ्फार डीपर, तपेदार ठारू खान पहोड़, तपेदार गुलाम हकानी सेतो, तपेदार तनवीर मल्हा, ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी, खालिद चनो, असगर जतोई, सवार शाह, सिंध बैंक जो मैनेजर मुख्तियार चांडियो, ज़ीशान लाड़िक, अता हुसैन सेतो, सोशल वेलफेयर ऑफिसर सजाद मेमण, स्टाम वेडर, सिराज मेमण, रुस्तम खोसो, अली अहमद सुमरो ऐं नोटरी पब्लिक अब्दुल गफ्फार मरी जा नाला FIR में शामिल कया विया। बलूचिस्तान हाई कोर्ट तोहिन आमेज ट्वीट केस में गिरफ़्तार सेनेटर आज़म सवाती खिलाफ वधीक केस दाखिल करण खां रोके छॾियो। दाखिल केसनि जा तफ़सील तलब। अदालत चयो आहे त आज़म सवाती खिलाफ ईंदड़ हुकुम ताईं को बि केस दाखिल न कयो वञे। दाखिल केसनि बाबति बि ॿुधायो वञे। सिंध के गवर्नर कामरान टिसोरी सां NQM के कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी मुलाक़ात। सियासी ऐं मुआशी सूरताल समेत सूबे की तरक्की के हवाले से ख़्यालनि जी ॾेवट। ॿिन्ही अॻवाननि पारां कराची के हिकु भेरो ॿीहर रोशनियुनि जो शहर बणाइण जो अज़म। कामरान टिसूरी चयो त सूबे की तरक्की ऐं खुशहाली लाइ सभिनी खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त सूबे की तरक्की लाइ गॾियल कोशिशुनि जो नज़रियो सुठो सवणो आहे। सिंध के वर्क्स एंड सर्विसेज खाते में OPS ते मुक़ररनि बाबति KTN न्यूज़ की खबर हलण खां पोइ वर्क्स एंड सर्विसेज खातो जागी पियो। सेक्रेटरी खाते में OPS ते मुक़ररनि जो नोटिस वरितो। वर्क्स एंड सर्विसेज खाते के सेक्रेटरी पारां हाईवेज ऐं बिल्डिंग्स के चीफ इंजीनियर समेत ॿियनि खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त 10 नवंबर ते OPS वारी मुक़ररियूं ऐं इज़ाफ़ी चार्जिस वारा ऑर्डर रद्द कया विया हुआ। हुकुम बावजूद ग्रेड 11 जा सब इंजीनियर्स ग्रेड 17 जे असिस्टेंट इंजीनियर्स वारनि उहदनि ते वेठल आहिनि।
ग्रेड 17 जा असिस्टेंट इंजीनियर्स वरी 18 ग्रेड जे एग्जीक्यूटिव इंजीनियर्स वारन उहदनि ते वेठल आहिनि। जेको गैर कानूनी अमल आहे खेनि हटाए वञे। रात 1 बजे ड्राइवर या नशे में हो या तो उन्हनि खे निंड अची वई जो कोई अवर साइड में वञी गाड़ी खे किराए अथसि के असांजी सारा गुण असांजा इलाज पिया वञनि छा करियूं। चंबड़ वेझो रोड किनारे तरसियल बोड मुतासिरनि जी झुपड़ियुनि मथां कमंद सां भरियल ट्रक चढ़ी वई। हादसे में गुरहारी औरत 2 मासूम ॿारनि समेत चीभाट जी फौत। हादसे में जमुना संदसि 2 धीअर चंपा ऐं पार्वती हयाती विञाए वेठियूं। ड्राइवर गिरफ़्तार। मुतासिरनि जो लाश रखी धरणो ॻोठ मां पाणी निकाल करण जो मुतालबो। कसरपुर में बिजली जे ट्रांसफार्मर में तार लॻण तां सैयद ऐं लाशारी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल अमजद लाशारी जो लाश अस्पताल मुंतकिल। मछरियल माण्हुनि जो होटल ते हमलो। हिकु कार ऐं मोटरसाइकिल खे बाहि ॾेई छॾी। इलाइक़े में शिकतान बरक़रार। पुलिस मुख्य जवाबदार ॾाॾा शाह खे गिरफ़्तार करे वरितो। आईजी सिंध पारां स्ट्रीट क्रिमिनल्स खे सज़ाऊं न मिलण कराची में स्ट्रीट क्राइम जो सबब करार। पुलिस पारां बि जवाबदारनि ख़िलाफ़ अदालत में सबूत पेश न करण जो इतराफ़। आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त जवाबदारनि खे सज़ा न मिलण सबबि स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो नथो अचे। मुतासिर शहरी बि सालनि ताईं अदालतुनि जा चकर काटींदा रहनि था। सिंध हाईकोर्ट स्कीम 30 जे बिजनूर हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। बिजनूर हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण थी अदालत पारां रेंजर्स ऐं ॿिनि इदारनि खे बि कार्रवाई में मुकमिल सहकार जी हिदायत। सोसाइटी जी ज़मीन खाली न कराइण ते अदालत कावड़ जो इज़हार कंदे डीसी ईस्ट खे छंड पटींदे चयो त 12 ॾींहनि में कार्रवाई मुकमिल करे 16 जनवरी ते रिपोर्ट पेश कई वञे। केपी जे इलाइक़े डेरा इस्माइल खान में सीटीडी पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्स जो पुलिस सां गॾियल ऑपरेशन। 3 दहशतगर्द मारिजी विया। हथियार हथे। पुलिस चयो आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जी सुञाणप मुनीब जुनैद ऐं शौकत तौरती आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ टीटीपी घंटापुर ग्रुप सां हो। सिंध हाईकोर्ट जे चीफ जस्टिस पिंगरियो वेझो मलकानी शरीफ ते पुल न हुअण जो नोटिस वठी छॾियो। आपाशी सेक्रेटरी कमिश्नर हैदराबाद डीसी बदीन ऐं ॿिया ऑफिसर 8 डिसंबर ते तलब। पुल न हुअण सबबि मासूम शागिर्द शाख ते रखियल काठियुनि तां घीसड़ियूं पाए स्कूल वञण ते मजबूर आहिनि। सजावल जूणे जो वेझो भंड चौक वटे पुलिस जी तलाशी दौरान कार सवार अणॼातल माण्हू गाॾी छॾे फरार। कार मां 3 ॿारड़ियूं हथ। पुलिस मूजिबि तलाशी वठण दौरान कार सवार अलकार सां विढ़ण बाद कार भंड शहर में छॾे फरार थी विया। कार मां 3 ॿारड़ियूं मिलियूं आहिनि। ॿारड़ियूं कुझु ॿुधाइण बदिरां रोई रहियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण तां गिरफ़्तार कयल शागिर्दनि खे हैदराबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। वकील जफर चांडियो ॿुधणी दौरान दलील ॾींदे चयो त एटीसी वटि कैस ॿुधण जो अख़्तियार न आहे। जामशोर मुंतकिल कयो वञे। वकील इरफान कासकली चयो त एफआईआर बोगस आहे। शागिर्दनि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो जंहिं जो शागिर्दनि खां बदिलो वरितो पियो वञे। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में क़त्ल थियल शाहीन फोर्स जे अलकार वारे केस जी जांच मुकमिल। डीआईजी ॾखण जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं वधीक कार्रवाई लाइ केस जी जांच सीटीडी हवाले करण लाइ एडिशनल आईजी कराची खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त क्लिफ्टन थाणे जी हद में शहरी हथां क़त्ल थियल पुलिस अलकार वारे केस जी जांच टीम जांच मुकमिल करे छॾी आहे। वधीक जांच ऐं गिरफ़्तारी लाइ केस सीटीडी पुलिस हवाले कयो वञे। नौशहरो फिरोज वेझो खाजरो तेल सां भरियल टैंकर कल्टी। शहरी खाजरो तेल जूं बाल्टियूं ऐं ड्रम भरण लॻा। पुलिस शहरनि खे भॼाइण वारनि कोशिशुनि में रुधल।
पानसैदाबाद भरिसां यूनियन काउंसिल जाफराबाद वाड़ ऐं भूबक जे केतिरनि ई ॻोठनि में 4 महीना गुज़रण बावजूद बोर जो पाणी मौजूद। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ कंहिं बि जोगा कदम न खयां। बोर जे पाणी हेठां आयल ॻोठनि जा रहवासी 4 महीननि खां दरबदर। थधि में वाद मुतासिरनि जूं मुश्किलातूं बि वधी वयूं। अफगानिस्तान जे शहर बल्ख में बम धमाको, 5 ॼणा मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। अफगान पुलिस मूजिबि आयल कंपनी जी गाॾीअ खे निशानो बणायो वियो। ऐं क़ौमी टीम खे वॾो धकु, फास्ट बॉलर हारिस रऊफ़ इंजरी सबबि इंग्लैंड खिलाफ़ टेस्ट सीरीज़ खां ॿाहिरि थी वियो। हारिस रऊफ़ पंहिंजी टेस्ट दौरान जंग में धकु लॻण सबबि बॉलिंग न कराए सघियो हो। पाकिस्तान ऐं इंग्लैंड जूं टीमूं इस्लामाबाद खां मुल्तान पहुची वियूं। ॿी टेस्ट मैच 9 डिसंबर ते मुल्तान में खेॾी वेंदी।